दुनिया में हर इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त संदसि जो वॾो ऐं कुशादो घर हुजे। इहा हसरत 1000 फुट वारे खे 5000 फुट जी हूंदी ऐं 5000 फुटनि जे घर वारे खे 1000 स्क्वायर फुट जी हसरत थी सघे थी, ऐं उनखे वरी 20,000 स्क्वायर फुट जे घर जी ख़्वाहिश थी सघे थी। छा अव्हांखे मालूम आहे त दुनिया में हिकु अहिड़ो शख़्स बि आहे जंहिंजो घर उनखां बि 200 सैकड़ो वॾो आहे? जी हा, भारत जे सभिनी खां वधीक अमीर तरीन शख़्स मुकेश अंबाणी वटि दुनिया में वॾो घर आहे। मुकेश अंबाणी सिंधी आहे ऐं संदसि वॾा विरहाङे वक़्तु सिंध मां लॾे हिंदुस्तान विया हुआ। 5 भातियुनि जे कुटुंब वटि आसमान सां छुहंदड़ 27 माड़ इमारत वारो घर आहे, जंहिंमें 6 फ्लोर पार्किंग लाइ आहिनि, जिते 200 गाॾियुनि जी पार्किंग करे सघिजे थी। हिक ई वक़्तु 3 हेलीकॉप्टर लैंड करण लाइ हेलीपैड ठहियलु आहे। अंतीलिया नाले ही घर 2010 में तामीर थियो, ऐं हिन वक़्तु बि कंहिं शख़्स जो दुनिया में वॾो घर आहे जेको 4 लख चौरस फुटनि ते मुश्तमिल आहे। घर जी 24 कलाक सार संभाल लाइ 600 मुलाज़िम आहिनि, ऐं संदसि घर दुनिया जो महांगो तरीन घर बि आहे, जंहिंजी मालियत $1 अरब आहे। संदसि घर जो नक्शो शिकागो जे हिकु फर्म ठाहियो ऐं घर जी तामीर ऑस्ट्रेलियाई कंस्ट्रक्शन कंपनी कई। हिन घर जूं छितियूं तमामु ऊचियूं आहिनि ऐं इमारत जी बुलंदी 550 फुट आहे। जेकॾहिं मामूल जी छित माप खे नज़र में रखिबो त हीअ 60 माड़ जी आम इमारत जेतिरो बुलंद लॻंदो। घर में ओपन लॉन, 50 सीटनि वारी सिनेमा, स्विमिंग पूल ऐं महिमाननि लाइ धार रिहाइशी पोर्शन बि आहे।